एक बार अढाई माने जबल ते जाई पण सीटी वजाई माने ढोलंदी आई। ओ मुंहिंजी प्यारी ॾाॾी, अजी अब्बा तूं मूंखे रोज़ बादाम छो ॾींदी आहीं? पुट ॾंद त मूंखे आहिनि कोन, चूसे उछलाइण सां नाहे लॻंदो। अॼु दिल खे चयमि चरी दिल छो थी उन बेवफ़ा माण्हूअ खे एतिरो चाहीं, चयईं निभागा आदतूं अवां जूं ख़राब ॾो वरी असांजो। ज़िलत वारी लोड शेडिंग खां इज़त वारो सोलर सिस्टम भलो आहे। लोग कहते हैं कि वो मुझसे मिलने क्यों नहीं आई। लोगों से सिर्फ मैं एक ही बात कहूँगा, उसको किराए के पैसे नहीं थे। हाले दालाओ हेठ मासा त सदाम पावारी गुल पावर मातली वारे घणा पैसा रहल थई? 15,000 मासा त 15,000 जो छावत होई। खंडरोई खीर जा 15,000 मासा तो के जलींदो न एतरी चा न पियंदो कर। हां भी हिक वडी गलती थी वई तुंजे न गलतियुनि जे चक्कर में पादर मां खाईंदो आ। उ बच कर मूंखे कुटे आन 20 रुपया ॾेई आयो आहिनि, बाक़ी 14,980 रुपया पंहिंजो पाण ॾिजईं। अल्लाह थी जंगली बिला। तव्हांखे ख़बर आहे गब्बर ठाकुर जा हथ छो कटिया हुआ? उहो बि अवां वांगुरु वीडियो ते लाइक कोन कंदो हो। अरे ओ सांबा, कौन लाइक नहीं करता? मौलाना साहब शादी तो क्या कुंवार वठण वेंदुसि 300 गाड़ियूं करायूं तमे। कुआरा हिकड़ी 300 गाड़ियूं चलायो जा न चरियो न या कीअं वठी चांस बाकी कुआरा हिकड़ी चंगो माऊ बदी हणो से डिगी। तांजो ताल्लुक केड़े शैतान सां आहे? रईस इन्फिनिक्स, कमदार वीवो, वडेरो ओप्पो या काजी आईफोन ज़ूफार? भाईजान कढ़ाई किमें किलो है? 1000 रुपए किलो है। अगर पैसे ना होवन ता बर्तन धोने हैं 3 किलो गिधी आओ। साढ़े कोलो 1 किलो दे पैसे कहना तुसा 3 किलो क्यों आखेन? जडा धोवणे भी बर्तन राजी के ते खाऊं। असां वारा छोरा मोटरसाइकिल ते वेही पो पाण खे पायलट समझदा आहिनि ऐं अचानक हल भा खण पंहिंजे भाउ खे, दिल के अरमा रोड पे बह गए। शुक्र आहे जो असांजो क़ौमी लिबास सलवार ऐं खमीस आहे, न त पिटू ॾियण लाइ झोली किथां आणियूं आहे। चाइना में ॿार जो नालो रखण लाइ स्टील जो थांव फर्श ते उछलायो वेंदो आहे, पोइ हिन मां जेको आवाज़ निकिरंदो आहे उहो नालो रखियो वेंदो आहे टांग टेंगे टोंग। जलवाणी इंग्लिश में अगट के छा चवना? इंग्लिश में अगट के पीएचडी माना? पीएचडी माना पजामा होल्डिंग डिवाइस। अंधो है या बा मुके नजर कोन दो जे टंडे ही बस हिता वेंदी है ना। हां हिता में इते भी ए भाऊ दे खबर चाला सब कह रहा सब छा है? ये मुंडिया पाण से मानू गुम थी वेंदो दे यार मुके ये की ने 1000 रुपया दे वडी गाला वडो कंजूस थी वा दे भला पारिस। अरे यार केदा है तू डिसन में कोन दो जी मुके सच्ची बुधा सच्ची भाव का पूछी से भले नजर चाबो ना मुके नजर कोन दो जे अरे वडो नुकसान थई केक चरिया अधु खाई भी वयो खबर न थई वडो नुकसान आयो। साहब बुधा साहब केड़ो इन में नुकसान आ? साहब नुकसान आ वडो तू खाईयो अधु। अरे केड़ो नुकसान आ? सजी चाय पियो।